नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त सॼी दुनिया में अॼु पीउ जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। पीउ जे आलमी ॾींहं जे मौक़े ते खिपरो जे शहरनि जो चवणु हो त पीउ असांखे नंढे हूंदे खां नंढे पाले वॾो कयो अथई। हाणे उन्हनि जे नक्शे कंडीशन ते हलंदासीं अॻिते। अलाह साईं जो शुक्र आहे त फादर हिकु अलाह ताला जे ॾिनल मस्ती आहे जेको असांखे माना हलण खां माना बुनियाद ताईं असांखे खणी का वॾी मंज़िल ताईं पहुचाईंदा आहिनि। उन करे असीं इहो अॼु फादर्स डे मल्हाईंदा आहियूं। हींअर जेको बि कुझु आहियां पंहिंजे पीउ जे करे ई आहियां ऐं अॼु पीउ जो आलमी ॾींहुं आहे त पीउ जो अॼु आलमी ॾींहुं आहे त मल्हायो वञे पियो जोश ऐं गोश ऐं असां केक बि कटियो पीउ जे बर्थडे। असांखे पीउ वॾो कयो एतिरा ऐं असां अॼु पीउ केक कटियो ऐं फादर डे असांजा ख़ुशी खां मल्हायूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।